दाद लगारी वेझो ॻोठाणनि पारां गैस कंपनी जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठ रशीद लगारी, अकबर अली हसन, बशीर अहमद ऐं ॿियनि चयो त खानगी कंपनी FFC ऐं माड़ी पेट्रोलियम तरफ़ां घरनि मां पाइपलाइन गुज़ारण लाइ धमकियूं ॾिनी पियूं वञनि। हुननि चयो त कंपनी इंतिज़ामिया मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिसा एल पिणण ते मजबूर करणु चाहे पई। उहो जेको राइट खां ॾखिण तरफ़ खां जेकी लाइन आहे, 2 लाइनां उन साइड ते आहिनि, वरी ॿी बि असांखे चवनि था तव्हांजो घर किराए करे ॿारहीं न। असां चयोसीं बाबा घर असांजो न किरायो, घर असांजा न किरायो, ज़ुल्म न कयो असां सां। चइसीं असां तव्हांखे असुल सभु ज़बरदस्ती किराईंदासीं ऐं घर किराए करे असां पंहिंजूं लाइनां विछाईंदासीं। असां हिननि खे चयो असां कोर्ट वेंदासीं। हिननि चयो कोर्ट वञो, जिथे बि वञो, असां तव्हांखे कुझु न ॾींदासीं हक़, ऐं इहा ई ॻाल्हि आहे, तव्हांजा घर किराईंदासीं ज़बरदस्ती। ॻोठाणनि आला अख़्तरनि खां मुतालबो कयो त गैस कंपनी ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।